वेलकम बैक टू न्यू व्लॉग। यार हाणे जेको असां न्यू व्लॉग स्टार्ट कयो आहे शाम जे वक़्तु ऐं मौसम बि यार क्या बात है सफ़ा ॿिया बि लॻो पियो आहे। हाणे दोस्त आयो आहे मुंहिंजो बि काकी शापिल ते किथे खाकी शापिल ते त हाणे हलूं था उन सां मिलूं था तव्हांखे बि उन सां मिलायूं था। त हाणे खाकी शापिल ते वञण खां पहिरियों सभ खां पहिरियों ज़रूरी आहे बाइक। तो चलो इसको हम निकालते हैं 1 2 3 गो। चलो नहीं सही यार फासला रुपए की भरी चली। तो ये आए हुए हैं अभी हसनैन चाय वाले घोटकी से आए हैं मेरे पास मुझसे मिलने के लिए। तो कैसा लगा आपको? असा के वो टैलेंट है।